गर्मियुनि जी मौसम में हर कंहिंजे पसंदीदा मेवे अंब जी घुर्ज वधी वेंदी आहे। अंब न रुगो मज़ेदार पर फ़ाइदेमंद बि आहे। माण्हू अंब जे खलुनि खे फिटो करे छॾींदा आहिनि, पर उन्हनि जा बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि। तहक़ीक़ुनि में बि इहा ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे त अंब जूं खलूं वज़न घटि करण ऐं पौड़ाइप जे असरनि खां बचाइण में मदद कंदियूं आहिनि। अंबनि जूं खलूं ग़िज़ाई जुज़नि सां भरपूर हूंदियूं आहिनि। इन्हनि में विटामिन ए, सी, के, मैग्नीशियम, खोलिन ऐं पोटेशियम हूंदो आहे। इहे एंटीऑक्सीडेंट्स, कैरोटीनॉइड्स ऐं हिपोलिफिनॉल सां बि भरपूर हूंदियूं आहिनि। इहे सभु शयूं दिलि जे मर्ज़नि ऐं कैंसर जे ख़तरे खे घटाइनि थियूं। हिक तहक़ीक़ मूजिबि अंबनि जूं खलूं रुखियूं खाइण सां ब्लड शुगर लेवल कंट्रोल में रहंदी आहे ऐं वज़न घटिजंदो आहे। अव्हां अंबनि जी खल मां चांहि बि ठाहे सघो था। खलुनि खे पाणीअ में उॿारे पाणीअ में माखी लीमो बि विझी सघो था। खलुनि में विटामिन्स ऐं एंटीऑक्सीडेंट्स अव्हांखे ग़िज़ायत बि ॾींदा। अव्हां सॼो अंब खलुनि सूधो बि खाई सघो था, पर ईअं करण बदिरां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खाइण वधीक सवलो हूंदो आहे। अव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त अंबनि जो अचार खलुनि सूधो ठाहियो वेंदो आहे। अव्हां खलुनि में लूण ऐं मसाला विझी उस में सुकायो ऐं कुझु ॾींहं उस में रखण खां पोइ इस्तेमालु करे सघो था।